सिंध जे इलाइक़े मीरपुर भुट्टो में भुट्टो कबीले जे सरबराह सरदार अमीर बख्श भुट्टो चूंडुनि में हिसो न वठण जो ऐलान करे छॾियो आहे। संदसि चवणु आहे त हुन जी सिहत ऐं हुकूमत जे कमज़ोरीअ जे करे हू मुक़ाबले में शामिल नथो थियण चाहे। संदसि इहो फ़ैसिलो पीपल्स पार्टी जे अॻवान फरयाल टालपुर लाइ सोनहरी मौक़ो आहे, छो त हू इन तक तां उमेदवार आहे। फरयाल टालपुर जो चवणु आहे त हू तक जे अवाम जी ख़्वाहिश ऐं मसइलनि खे पूरो करण लाइ जाखोड़े रही आहे। अमीर बख्श भुट्टो जे चूंड मैदान छॾण जो फ़ैसिलो संदन हामिन लाइ हिकु वॾो सदमो आहे, छो जो हू खेसि पंहिंजे तक जो नुमाइंदो सम्झंदा हुआ। संदन चवणु आहे त ही ख़ानदान तक जी ख़िदमत करण में अॻभरो रहियो आहे। अमीर बख्श भुट्टो जो चवणु आहे त हिन इहो फ़ैसिलो कंहिं जे दबाउ में अची या कंहिं साज़िश जे करे नाहे कयो, पर इहो संदसि ज़ाती फ़ैसिलो आहे जंहिं जो एहतराम करणु घुर्जे। हुन तक में हाणे को ॿियो उमेदवार नाहे जेको फरयाल टालपुर जो मुक़ाबलो करे सघे। उन लाइ चई सघिजे थो त चूंड मैदान ख़ाली थी वियो आहे ऐं संदसि कामयाबी चिटी आहे। तक जे अवाम जो चवणु आहे त केर बि चूंडजी अचे उनखे अवामी मसइलनि जो हल कढणो पवंदो, न त अवाम संदन साथ न ॾींदो।